वज़ीर आज़म इमरान खान सेव अफगान लाइव्स हैशटैग मुतारिफ कराए छॾियो। सदर चवण आहे त अफगानिस्तान में इंसानी बहरान बाबति आगाही लाइ आवाज़ बुलंद कंदो रहंदो। ॿारनि समेत लखें अफगान शहरी बुख ऐं बदहाली खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। लखें अफगानी ख़ासि तौर ॿारड़ा फाका कशी जो शिकार थियण जो ख़दशो आहे। केटी बंदर में तेज़ हवाउनि सबबि ॿुॾी वियल वधीक ॿिनि मुहाणनि जा लाश हथे। फोतियुनि जो अंग वधी 3 थी वियो। गुम थियल 9 मुहाणनि जो अञा को पतो न पइजी सघियो। सामूंडी फ़ौज ऐं मेरीटाइम गुम थियल मुहाणनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन तेज़ करे छॾियो। फोती ऐं गुम थियल मुहाणनि जे घरनि में सोग। टंडियल अयार में भोलो ख़ानज़ादे जे मारिजण खां पोइ कारोबारी सरगर्मियूं 3 ॾींहं बहाल। छिकताण जे ख़ात्मे खां पोइ नंढा वॾा कारोबारी मर्कज़ खुली विया। रेंजर्स जो इलाइक़े में गश्त। DIG हैदराबाद जो नोटिस वठण खां पोइ गिरफ़्तार थियल 15 ॼणा आज़ाद। भोले ख़ानज़ादे जो टीजो अॼु थी रहियो आहे। MQM जी क़यादत अॼु पहुचंदी। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी टंडियल अयार जी अवाम में सियासी कारकुननि खे पुरअमन रहण जी अपील करे छॾी। संदसि चवणु आहे त मामले खे लसानियत तरफ़ धिकण जी साज़िश कई पई वञे। मुल्क दुश्मन अंसर सूरतहाल जो फ़ाइदो वठी नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। अदालत खे फ़ैसिलो करणु ॾिनो वञे त केरु ॾोहारी ऐं केरु बेगुनाह आहे। दखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े सरूकई में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन। दहशतगर्दनि जे थाक तां ख़तरनाक हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR जो चवणु आहे त हथ आयल हथियारनि में सब मशीन गन, RPG 7, दस्ती बम, सुरंगूं ठाहिण जो सामान शामिल आहे। मरी गलियात ऐं नथिया गली में मुसलसल बर्फ़बारी खां पोइ थधि में इज़ाफ़ो। मानसेरा में बि बर्फ़बारी सबबि ज़िंदगी मफ़लूज थी वई। इंतज़ामिया तरफ़ां सियाहनि खे बर्फ़बारी दौरान एहतियाती उपाउ अख़्तियार करण जी हिदायत। सिंध जी राजधानी कराची में थधी हवाउनि जो राज। थधि जी लहर 27 जनवरी ताईं रहण जी अॻकथी। गर्मी पद 11 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में ॾींहं जो मौसम ख़ुश्क ऐं राति जो गरम रहंदो। हवाऊं 5 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हली रहियूं आहिनि। थधि जी लहर 27 जनवरी ताईं बरक़रार रहण जो इम्कान आहे। अछड़े थर में अरब शिकारियुनि कैंपूं क़ाइम करे छॾियूं। इंतज़ामिया ऐं पुलिस जी मदद सां झंगली जीवत जे शिकार जूं तयारियूं मुकमल। पुलिस जे छापनि खां तंग थी ॻोठाणनि जी महफ़ूज़ इलाइक़नि ॾांहुं लॾ पराण। इलाइक़े में डहका। उॾेरूलाल स्टेशन खे तालके जो दर्जो न मिलण ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल। सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं वापारियुनि जे सॾ ते समूरो कारोबार बंदि। अॻवाणनि जो चवणु आहे त उॾेरूलाल स्टेशन खे वॾी आबादी हुअण बावजूदि तालके जो दर्जो न ॾेई नाइंसाफ़ी कई पई वञे। तालके जो दर्जो मिलण ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। पीरवसण में बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। मेरान नेशनल हाईवे ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस जी लापरवाही सबबि बदअमनी वधी वई आहे। मलिक चौधरी पट पुलिस पिकट क़ाइमु करे अमुन क़ाइमु कयो वञे। मुबारकपुर वेझो ॻोठ अनीसाबाद वटां मूसालाबाद शाख खे 60 फुट घारो। कणक, मटर ऐं सिरियं समेत ॿिया फ़सुल पाणी हेठि। घारो बंदि न थियण सबबि पाणी घरनि में दाख़िल। आबादगारनि जो चवणु आहे त मूसाबाद शाख में पाणी ओवरटॉप थियण सबबि घारो लॻो आहे। इतला ॾियण बावजूदि आपाशी इंतज़ामिया पाणी जी सतह घटि करण खां इनकार कयो। पिंगरियो में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो, ट्रैफ़िक मुअतल। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फ़सुल सोकड़ जो शिकार थी विया आहिनि। आपाशी अमलो शिकायतुनि बावजूदि पाणी ॾियण लाइ तयारु नाहे। ऐं छाछरे वेझो ताज़ो ॼावल ॿारड़ो फोत। ॻोठाणनि तरफ़ां डॉक्टरियाणी ते ग़फ़लत करण जो इल्ज़ाम। कार्रवाई करण जो मुतालिबो।